Loching Ceylon. अस्सलाम वालेकुम। मूंखे मूं पिरनि ॿधी विधो ॿार में, मूंखे मूं पिरनि ॿधी विधो ॿार में, उभा ऐं चून मछण पांत पुसाई। दिलचस्प मालूमाती प्रोग्राम सां मीर मोहम्मद लंजार जी ख़िदमत में हाज़िर आहे। प्रोग्राम जी शुरूआत गुज़िरियल हफ़्ते ॾिनल सुवालनि जे जवाबनि सां कयूं था। बोरची जो नालो ॿुधायो जेको पंहिंजे ख़ुदादाद सलाहियतुनि जे करे सुल्तनत उस्मानिया जो सदर आज़म बणियो ऐं उन जो अबाणू वतन कहिड़ो हो। चयो त के दोस्त सुवाल गौर सां नथा ॿुधनि या कंहिंखां पुछनि था। जवाबु आहे मोहम्मद कोपरेली ऐं हू असुल अल्बानिया जो हो। सौ नंबर ॿियो हो अतार सिंध जे कहिड़े सिंधी शाइर खे चवनि था, उन ते इहो लक़ब छाजे करे पियो। हज़रत सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह जंहिंखे जंहिंजो फ़ारसी शाइरी में अतार तख़लुस आहे, उन ते इहो नालो फ़ारसी शाइरी जे ख़्वाजा फ़रीदुद्दीन अतार जे असर सबबु थियो। ऐं सुवाल बटियो हो फ्रांस जे कहिड़े अदीब खे आलमी जी तारीख़ में 20वीं सदीअ जो वाल्टियर सॾीनि था। जवाबु आहे अनातोले फ्रांस। दोस्तो, हिन हफ़्ते असांखे 199 ख़त मोसूल थिया, जंहिं आहे हाज़िर आहिनि सही जवाबु मोकिलींदड़ दोस्तनि जा नाला। शहदादपुर खां अला बचायो सोलंगी खां एहसान, ॻोठ रसूलपुर खां वफ़ा हुसैन अली, ॻोठ गामण मुमताज़ तबस्सुम, ॻोठ हाजी फ़तेह अली शर खां हाजी नियाज़ अली नियाज़ शर, ॻोठ अहमद ख़ान मरी खां राशिद अनीस ख़ास खेली, ॻोठ जान मोहम्मद लाशारी खां मोहम्मद इस्माइल लाशारी, खिपरो खां आजिज़ खोखर हाजी अब्दुल जलील लगारी, बिटशाह खां मज़ार ख़ान फराश हाजी शफ़ी ग़ुलाम सरवर तहीम, बेरवारी नओं आबाद खां हरीश कुमार, दरगाह जोग शरीफ़ खां फ़क़ीर अब्दुल हुसैन जिसकानी अता हुसैन जिसकानी, नौशरो फ़िरोज़ खां मीर हसन महर, आजिज़ गुल हसन महर, शाद शाह मोहम्मद डायरी, वफ़ा नूर मोहम्मद महर, ॻोठ मोहम्मद बच्चो मोहम्मद आलम शर साहब। उन तजवीज़ ॾिनी आहे त अव्हां 2.5 जवाबनारा ख़त बि प्रोग्राम में शामिलु कयो। साईं तव्हांजी तजवीज़ अखियुनि ते दोस्तनि जी राय मालूम कंदा त छा चाहिनि था, छो त हिकिड़ी दफ़ा ईअं कयो त घणा दोस्त नाराज़ थिया त 2.5 वारा बि जवाबु न ॾियो, सिर्फ़ु 3 वारा न ॾियो। उन खां सवाइ पाण इहो बि लिखियो अथनि त तव्हां हिकु सुवाल खे 2 सुवाल बनायो था। साईं मोहतरम, लोचण जो मक़सदु छा हूंदो आहे? उन 2 सुवालनि मां या हिकु सुवाल मां जेके तव्हां थोरो लोचो त उन मां जवाबु उन में ई तव्हांखे मिली वेंदो। थोरी महिनत कयो। हे सिर्फ़ु उहो जीअं चवंदा आहिनि न त यकदमि मिले जवाबु यकदमि मिलंदो, पर पढ़ण सां लोचण सां उन खां इन मां अव्हांजो फ़ाइदो इहो आहे त तव्हांखे वधीक मालूमात मिलंदी। यकीनन अव्हां असांजी ॻाल्हि सम्झी विया हूंदा। दोस्तो, गुज़िरियल प्रोग्राम में कंहिं महिरबानी जो ख़त कोन में न निकितो हो, उन करे अॼु कंहिंजो तारुफ़ ऐं पसंदि शामिलु न आहे। बहरहाल अहिड़ी पसंदि शामिलु कयूं था, तव्हांखे ॿुधायूं था जेके कलाम यकीनन अव्हांखे पसंदि ईंदा। वणजारनि जी वाट वेठी नित नियारियां, उन्हनि जे अचण लाइ जड़ ते पासम जाट, मूंखे सदुन मन ठार चए आहे उञ उसाट, घोड़नि भरियो घाट अखियूं ओढ़ाई खणा, मूं वेठे वणजारा पग
पगह छोड़े पंध पिया मूं वेठे पवन जारा पग जोड़े पंध पिया हे मियाँ वो और दी वही रजी और वदी वही रजी और वदी वही रजी और वदी वही रजी अण पियण चंब रजी अण पियण चंब खारा पगह छोड़े ब्याज विलायत सामो शाल अचन से वरी ऐं ओसीड़े उनजे गणतीअ मजे वे करे ओ ऐं ओसीड़े उनजे हे मियाँ अल्लाह आणी दो उनखे अल्लाह आणी दो उनखे अल्लाह आणी दो उनखे है अल्लाह आणी दो उनखे सही सलामत सारा पगह छोड़े पंध पिया मूं वेठे वणजारा पगह छोड़े पंध पिया अभरी थी आया सामूद ने के सारे ओ अभरी थी आया सामूद ने के सारे मुँह खातर या मौला वणजारन के बारे ओ मुँह खातर या मौला हे मियाँ शाल नसीबती दम उन आए सब सुवन उन आए सब सुवन आए उन आए सब सुवन अंगण वहण उतारा पगह छोड़े पंध पिया मन ठार अची मिलंदा मूं वेठीअ के वरी ओ विरह विछोड़ा वींदा पौध में नेण करे हे मियाँ शाल नसीब थी दम ओ शाल नसीब थी दम है शाल नसीब थी दम मन मकसद मोचारा पगह छोड़े पंध पिया हे मियाँ और वदी बैरजी और वदी बैरजे है और वदी बैरजे पियण पियण मुखारा पगह छोड़े पंध पिया मूं वेठे वणजारा वो पगह छोड़े पंध पिया FFC लाया नीम की खूबियों से भरपूर सोना यूरिया नीम कोटेड। नीम के तेल की यूरिया खाद पर बारीक तह से नाइट्रोजन की दस्तियाबी में इजाफा होता है और इसमें मौजूद कीमियाई मुरक्कबात मुख्तलिफ कीड़ों के खिलाफ इजाफी तहफ़्फ़ुज़ भी फराहम करते हैं। यूरिया की ज्यादा देर तक जमीन में दस्तियाबी की वजह से नाइट्रोजन के हुसूल में इजाफा होता है और फसलों की बेहतर पैदावार आती है और न सिर्फ दीमक समेत मुख्तलिफ कीड़ों से तहफ़्फ़ुज़ फराहम करता है बल्कि स्टोरेज के दौरान खाद ढेले बनने से भी महफूज रहती है। सोना यूरिया नीम कोटेड FFC के तमाम डीलरों से दस्तियाब। दोस्तों हाणे नोट कयो ईंदड़ प्रोग्राम लाइ नवां सुवाल। सवाल नंबर पहिरियों आहे उहा कहिड़ी इस्लामी जंग हुई उहा कहिड़ी इस्लामी जंग हुई जंहिंमें
प्यादनि मुजाहिदनि सां गॾु, जंहिंमें प्यादनि मुजाहिदनि सां गॾु सिर्फ़ ॿ कहिड़ा घोड़े सवार मुजाहिद शामिल हुआ। सिर्फ़ ॿ कहिड़ा घोड़े सवार मुजाहिद शामिल हुआ। उहा कहिड़ी इस्लामी जंग हुई जंहिंमें प्यादनि मुजाहिदनि सां गॾु सिर्फ़ ॿ कहिड़ा घोड़े सवार मुजाहिद शामिल हुआ। सवाल नंबर ॿियो आहे, मस्जिद साहिला कहिड़े शहर में आहे? मस्जिद साहिला कहिड़े शहर में आहे? सवाल नंबर टियों, कहिड़ी तारीख़ ऐं साल में केतिरनि फ़रमाननि ज़रिए मिस्र जे पाशा ख़ानदान जी हुकूमत क़ाइमु कई वई? मिस्र जे पाशा ख़ानदान जी हुकूमत क़ाइमु कई वई ऐं उन ख़ानदान जे केतिरनि हुक्मराननि बादशाही कई? कहिड़ी तारीख़ ऐं साल में केतिरनि फ़रमाननि ज़रिए मिस्र जी पाशा ख़ानदान जी हुकूमत क़ाइमु कई वई ऐं उन ख़ानदान जे केतिरनि हुक्मराननि बादशाही कई? La 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 ho mea, wo 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 wo, ho la, बारो चल बानी बारो चल बानी छोरी छद में ओ छोरी छद में छपली अला बारो चल बानी बारो चल बानी छोरी छद में ओ छोरी छद में छपली अला बारो चल बानी
अला बारो चल बानी पेरन पंज कंजास पेरन पंज कंजास पेरन पंज छडियो त गोडन भर गिसकंदास जे गोडन गिसकण छडियो त चेल भर चुरंदास चेल चुरण छडियो त सीने भर चुरंदास सीने सुरण छडियो त हथन सां हलंदास करड़ा डूंगर कह घणी ऐं चोटीअ ते चढ़ंदास मिरूं थी मिरुन में ऐं जबल झागींदास हुजाइती होतन खे डोरो पोॾींदास हुजाइती होतन खे डोरा पाॾींदास जे मिलिया त मिलंदास न त घोरी जान जतन तां पोरियो कंठ से पिरीअ जो पोरियो कंठ से हो पिरीअ जो भरींदसि पाणी पाणी भरींदसि पाणी पाणी हो छोरी छॾ में छपनी अला बारो चल बानी बानी बारो चल बानी बानी हो छोरी छॾ में छपनी अला बारो चल बानी अदियूं शाहू लतीफ़ चैमिया अदियूं शाहू लतीफ़ चैमिया ईंदम आर्याणी आर्याणी ईंदम आर्याणी आर्याणी छोरी छॾ में छपरी अला बारो चल बानी बानी बारो चल बानी बानी छोरी छॾ में छपरी अला बारो चल दोस्तों सुवाल वरी दोहरायां थो सुवाल नंबर पहिरियों उहा कहिड़ी इस्लामी जंग हुई जंहिंमें प्यादनि मुजाहिदनि सां गॾु सिर्फ़ 2 कहिड़ा घोड़े सवार मुजाहिद शामिल हुआ। सुवाल नंबर 2 मस्जिद साहिला कहिड़े शहर में आहे। मस्जिद साहिला कहिड़े शहर में आहे। सुवाल नंबर 3 कहिड़ी तारीख़ ऐं साल में केतिरनि फ़रमाननि ज़रिए मिस्र जे पाशा ख़ानदान जी हुकूमत क़ाइमु कई ऐं उन ख़ानदान जे केतिरनि हुकुमराननि बादशाही कई। कहिड़ी तारीख़ साल में केतिरनि फ़रमाननि ज़रिए मिस्र जे पाशा ख़ानदान जी हुकूमत क़ाइमु कई वई ऐं उन ख़ानदान जे केतिरनि हुकुमराननि बादशाही कई। तूं पहिरीं नज़र में दिलि खण
तू पहली नजर में हथ देखणी में सुना सजन यार सुना सजन यार भगवान बनी में तू पहली नजर में हथ देखणी में तू पहली नजर में हथ सजन तुझो मुर्कन मारे छॾे थो सजन तुझो मुर्कन मारे छॾे थो गमन बूंदरन खे ॻारे छॾे थो इन रंग सां दिल जो इन रंग सां दिल जो भाड़ो हणी में तू पहली नज़र में हथ खणी में तू पहली नज़र में पिञारो पिञे जीअं केतिरा भेरा कपा खे पिञारो पिञे जीअं केतिरा भेरा कपा खे तलबन मूंखे कुबियो तालिब मौला तीअं तलबन मूंखे कुबियो तालिब मौला तीअं आहे कयो अमिया मूंखे इश्क जी बजे लिकाए पुख्तरो लिखिया लिकाए पुख्तरो लिखिया हकीकत इन हाल जी मन का वठिया अथम याद कन में दोस्तों अॼोको प्रोग्राम पुॼाणी खे पहुतो जेके हू सुवाल तव्हांखे नोट कराया उनजा जवाब अहिड़ी रीति मोकिलियो जी ईंदड़ अंगारे असांखे मिलणु घुरिजनि हाणे मीर मोहम्मद रंजाराम खां इजाज़त चाहे थो इन ई दुआ सां हा ईंदड़ प्रोग्राम में तलार जो अलीवद जूनियर साहब पंहिंजो तारीफ़ ऐं असांजा नगमा मोकिलींदो त इजाज़त इन दुआ सां जेॾा पेर तेॾा ख़ैर अस्सलाम वालेकुम।